सुखदेव भगवान चवंता भाई सूत जी चवंता कि जेके कथा श्रवण नथा कन उहे आत्म हत्यारा आहिनि, यानी पंहिंजो जीवन तबाह करण वारा आहिनि, 84 में भटकण वारा आहिनि। अनेक जन्मनि जा पुण्य जॾहिं इकट्ठा थींदा आहिनि, बहुनान जन्मानी जेके पुण्य इकट्ठा थींदा, तॾहिं वञी करे कोई हिन जॻह ते वेही सघंदो आहे ऐं भॻवान जी कथा ॿुधंदो आहे। न त कई ॿाहिरों ई हली वेंदा अथव अंदरि अची करे, या कोई मथो टेके बि हली वेंदा अथव, चओ हरे राम, माया परबल अथव, चओ हरे कृष्ण। कई अची करे सुम्ही बि पवंदा अथव, कई अची करे घड़ी बि ॾिसंदा अथव। हरीअ सां मतिलबु न, घड़ीअ सां मतिलबु हे हरी। इन करे जेके सदा सदा श्रवण कनि मनन कनि, उन्हनि खे भॻवान मिलंदा, उन्हनि जा दुख दूर थींदा। श्लोक 74। वज्र प्रतिबाहु राजा इन्हनि भगवान जी खूब भागवत कथा जो अमृत पान कयो, कथा जो प्रचार संत महात्मा करे रहिया आहिनि। इहो चवनि था सभिनि खां वॾो कमु आहे। तव्हां घर में वञी अगरि पंहिंजे घर वारनि खे कथा था ॿुधायो, 5 मिंट बि ॿुधायो था, हिकिड़ी कथा बि ॿुधायो था। असांजा अशोक पंजवानी अक्सर पंहिंजे प्यारनि मित्रनि खे, परिवार खे जेकी ॿुधी वेंदा आहिनि, उहा कथा ॿुधाईंदा आहिनि। इहा ॾाढी उत्तम ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हां पंहिंजे परिवार में पंहिंजे परिजन खे, मिटनि माइटनि खे, दोस्तनि खे, ख़ासि कर दुश्मननि खे जेके न वणंदा आहिनि तव्हांखे, उन्हनि खे पकड़े करे ॿुधायो, खरो कथा ॿुध, झगड़ो ख़तमु, वटि कथा ॿुध। घणे जो पैसनि जो, तुंहिंजा पैसा, ज़मीन जो झगड़ो, ज़मीन तुंहिंजी, कथा ॿुध। चओ हरे राम, हरे कृष्ण।